बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सत्यम सांग सिरी दा सारा, शाह नूर डिठम निर्वारा। करामत दरशान हज़रत फ़कीर मौला महदी इमाम जन जो प्याला शहर में अचण ऐं बरसात जे वसण जे बयान में। बाब ख़ामस। ही मवाद किताब क़लूबुल आशिकीन हयातुल आरिफ़ीन मां वरितो वियो आहे, जंहिंजा लेखक हज़रत मखदूम सैयद अली जहानिया बलक़ब फ़कीर मौला शेर अली सरमस्त जहानिया जन आहिनि। दोस्तनि खे वधीक गुज़ारिश थी कजे त जिन अञा ताईं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उहे बराए महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं घंटीअ खे खोले छॾीनि त जीअं ईंदड़ सभु क़िस्तूं उन्हनि ताईं बाआसानी पहुचाए सघजनि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे त हज़रत फ़कीर मौला मखदूम सैयद महदी इमाम जन पंहिंजे वालिद साहब सां दरगाह शरीफ़ शहर शाहपुर जहानिया खां बम फ़ुकरा उठनि घोड़नि ते सवार थी शहर प्याला शरीफ़ लॻ सोभो देरो तालको गंबट ज़िलो खैरपुर मीरस में पहुता। शहर प्याले में क़दीम ज़माननि खां वठी हज़रत मखदूम जहानिया बांदी मोख बुखारी रहमतुल्लाह अलैह जन जो मकान हो। उन मकान में हमेशह जॾहिं बि सैरो सफ़र ते मुरीदनि ॾांहुं वेंदा हुआ त उन मकान में संदन रहाइश जो इंतज़ाम जुमिले मुरीदान ॻोठ प्याला ज़ात लाड़क कंदा हुआ। हिन मौक़े ते पाण पंहिंजे वालिद हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श शाह जहानिया साहब जन सां गॾु बमंज़िल दर शहर प्याला शरीफ़ में लगातार 3 रातियूं 3 ॾींहं क़दम तशरीफ़ जा रखियाऊं। सुबुह जो प्रभात वक़्तु पंहिंजे ख़लीफ़नि खे संदन वाल साहब जन हुकुम ॾिनो त घोड़नि ऐं उठनि ते संज रखो। ख़लीफ़नि हुकुम जी तामील कई। हज़रत फ़कीर मौला जन अञा निंड में हुआ। उथण शर्त ॾिठाऊं त ख़लीफ़ा घोड़नि ऐं उठनि ते संज रखे गाशा ॿधी रहिया आहिनि। पाण फरमायाऊं, उठनि ऐं घोड़नि तां संज लाहियो। तंहिं ते संदन वाल साहब जन फरमायो त अब्बा छो? पाण पंहिंजे वाल साहब जन खे फरमायूं त क़िबला बरसात थी अचे ऐं ख़लीफ़नि खे चओ त यकदम घोड़नि उठनि तां संज लाहे अंदरि कनि, जो बरसात जे पवण सबबि सभु सामान पुसी वेंदो। उन वक़्तु सॼे आसमान ते ककरी बि छायल कान हुई ऐं सिज पहर खनि वक़्तु चिटो पिटो चढ़ी मथे आयो हो। संदन वाल साहब जन हज़रत फ़कीर मौला जन खे फरमायो त अब्बा, तव्हांजे सदाईं फॾनि वारी ॻाल्हि हूंदी आहे, किथे आहे झुड़ जो बरसात वसंदी? झुड़ीअ बग़ैर बि कॾहिं बरसात वसी आहे छा? पाण पंहिंजे वाल साहब जन खे चयाऊं त तव्हां असांजी ॻाल्हि ते एतबार नथा करियो। मींहुं अहिड़ो त अचे थो
जो संज अञा लाहींदा ई कोन त सॼो ॻोठ गरक थी वेंदो। कुदरत इलाही अञा हज़रत फ़कीर मौला जन इहे अल्फाज़ चई बस कया त ओभर तरफ़ खां हिकु ककर अहिड़ो त हैबतनाक ज़ाहिर थियो जो यकदम सारे आसमान ते छाइजी वियो। छाइण शर्त अहिड़ो त ॻड़ो वसणु लॻो जो वण टण ऐं ॻोठ जी का बि जाइ ॾिसण में न आई। घोड़नि ऐं उठनि ते संज धरिया ई रहिया ऐं वठी माण्हू भॼण लॻा। केतिरा ई माण्हू घरनि में हलिया विया ऐं के बाक़ी मकान वारी जॻह में अंदरि ड्रोड़ी अचण लॻा। हज़रत फ़कीर मौला जन उन्हनि खे मना कई त हाणे छो था अचो। पोइ उन्हनि माण्हुनि खे अची ॻड़े तपायो ऐं ॻड़े सबबु मरनि पिया। तंहिं ते संदन वालिद मोहतरम हज़रत मखदूम सैयद इमाम बख्श जहानिया साहब जन हज़रत फ़कीर मौला जन खे फरमाइण लॻा त ॻड़ो माण्हुनि खे मारे विझंदो। आख़िर इंसान आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे इजाज़त ॾियो त अंदरि अचनि। पोइ पाण पंहिंजे वाल साहब जन जे फरमान मुताबिक़ सभिनी खे इजाज़त ॾिनी। ॻड़े वसंदे वसंदे फिरी बरसाति वसण लॻी। 24 कलाक बराबरि यानी 8 पहर ॾींहुं राति बरसाति जे वसण सबबु सारो ॻोठ दरहम बरहम थी वियो, सवाइ संदन मकान जंहिंमें पाण वेठल हुआ। बाक़ी सॼो शहर गरक थी वियो ऐं केतिरा ॾींहं सारे शहर में पाणी बीठो रहियो। शहर जी उहा हालत हुई जीअं ॿोॾि में घर ऐं जायूं रही फना थी वेंदियूं आहिनि। ईअं सारो शहर गरक थी वियो। पोइ माण्हू क़ुरान शरीफ़ खणी हज़रत फ़कीर मौला जन जे अॻियां दाहूं करण लॻा ऐं अर्ज़ु करण लॻा त हिन क़ुरान शरीफ़ जे सदके अल्लाह ताला जे दराज़ इलाही में तव्हां दुआ घुरो त हीअ मुसीबत असां तां मुआफ़ थिए। उन वक़्तु हज़रत फ़कीर मौला जन जी उमिरि अंदाज़न 6-7 वरिया हुई। पोइ पाण हथड़ा खणी दुआ घुरियाऊं ऐं बरसाति बंदि थी वई। पुतला बना के खाकी इथां आण थिया है उता की। पुतला बना के खाकी इथां आण थिया है उता की। थिया चश्मा दा चिमकारा शाह नूर ॾिठुम निर्वारा। सटियम सांग सिरी दा सारा शाह नूर ॾिठुम निर्वारा। रंग महल दे राय पिनी पंहिंजो पाण पसाए। रंग महल दे राय पिनी पंहिंजो पाण पसाए। आया थी त उचारा शाह नूर ॾिठुम निर्वारा। सटियम सांग सिरी दा सारा। महदी इमाम मुकाऊं अहिड़ो शान न ॿिए जो कयां। महदी इमाम मुकाऊं अहिड़ो शान न ॿिए जो कयाऊं। इहे इश्क जा आहिनि आरा शाह नूर ॾिठुम निर्वारा। सटियम सांग सिरी दा सारा शाह नूर ॾिठुम निर्वारा। हक़ मौजूद या अली मदद।